जय झूलेलाल ऐं तव्हां सभिनी खे गणेशोत्सव जूं लख लख वाधायूं। अॼु जी ख़बर धमतरी मां आहे त पूज्य पंचायत सिंधी समाज धमतरीअ मां नवनिर्वाचित अध्यक्ष महेश रोहरा, उपाध्यक्ष प्रकाश वाधवानी ऐं अर्जुन लखवानी 11 सितंबर 2019 बुधर जो शपथ वरिती। हिन शपथ ग्रहण जे समारोह में गुजरात अहमदाबाद जा सुप्रसिद्ध हास्य कलाकार, कवि, सिंधी कलाकार श्री परमानंद प्यासी सिंधी धर्मशाला आमापारा में पंहिंजे हास्यास्पद कारजनि सां समूजे माण्हुनि खे ख़ुशनुमा माहौल ठाहे करे ख़ुशि कयो ऐं धमतरी सिंधी समाज जे माण्हुनि देर राति ताईं आनंदित थियल अनुभव कयो ऐं श्री देवा अंदानी जीअ जो सम्मान पूज्य पंचायत द्वारा श्रेष्ठ समाज सेवक वास्ते कयो वियो। नवनिर्वाचित सभी माण्हुनि खे भाई साहब श्री महेश कुमार जग्यासीअ शपथ ॾियाराई। हिन शपथ ग्रहण समारोह में धमतरीअ जा भाई साहब श्री राजकुमार लालवानीअ पखर पाराए करे स्वागत कयो। श्री झूलेलाल मंडल जा पूर्व अध्यक्ष ऐं युवा समाज सेवी मिलनसार भाई देवा अंदानीअ जे प्रति चिन्ह ॾेई करे सम्मानित कयो वियो। धमतरीअ जी हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे सिंधियत खे वधाइण में असांजो सहयोग कयो। जय झूलेलाल। जय पद के ग्रहण जो कयां, उन पद जी गरिमा बनाए रखंदुसि। बोले गुरु नानक देव की जय। सभई वाधायूं।